नंढे हूंदे न मां हिकिड़े सब्जेक्ट में फेल थी वियुसि त मूंखे जाम टेंशन थियो। मूं चयो शाम वारी मानी में अबे खां पादल ज़रूरु खावां। सो शाम थी, अबे जो पुट ज़िंदगी में जाम टेंशन हुजनि न, पर उहो मसइलो कोन्हे को, जेको थींदो आहे न सुठे लाइ थींदो आहे। मां ख़ुशि थी वियुसि, मां चयो यार सुठे लाइ थींदो आहे। सो सुबुह सुबुह सां मां वरी ॿाहिरि निकितुसि घर खां, त हिकिड़े पाड़े जी पोड़ी तड़ी पई करे। मां चयो मासी मासी छा थियो आहे? चई अबा मुंहिंजी चोरी थी वई आहे। मां चयो मासी टेंशन न खण बसि। चई छो? मां चयो जेको थींदो आहे न सुठे लाइ थींदो आहे। त पोड़ी ठका थिया पई मूंखे। मां चयो यार वॾी ॻाल्हि आहे, अगरि कंहिं दोस्त खे तव्हां को मूंखे टेंशन आहे पिया त हो तव्हांजे हिकिड़े टेंशन छुटो चवंदो यार मूंखे जिस्म में सूर आहे, मूंखे मथे में सूर आहे, टेंशन आहे मूंखे, टेबल खाई खाई मरी वियो मां। अॼोके दौर में असां जहिड़े छोकिरनि जी शादी थियण त ॾाढी नामुमकिन थी वई आहे। किन मुंहिंजो दफ़े रिश्तो खणी चवनि था तव्हांखे ॻाल्हि सिधी कयूं त छोकिरियूं मिलण हिन दौर में ॾाढी ॾुखियूं आहिनि। न तव्हां वाला असांखे छोकिरो ॾींदो आहे, छोकिरी ॼण त लाज़मी यार असांखे जहेज असां सभु कुझु ॾींदा पिया, पैसा ॾींदा पिया, पोइ त चई न शादी कैंसिल। हाणे छो? हाणे ॾिसो वरी असांजी हिकिड़ी माई आई, जेका माई आई उहा पुछे असां खां लिपस्टिक खली धंधो पंहिंजो अथव? हा पंहिंजो आहे। घर पंहिंजो अथव? हा पंहिंजो आहे। गाॾी पंहिंजी अथव? हा पंहिंजो आहे। छोकिरो पंहिंजो अथव? छोकिरो पंहिंजो? त मुंहिंजी अमड़ ते रोअण में शुरू थी वई। अड़े छा थियो अमड़? चई शादी खां पोइ छोकिरो पराओ थी वेंदो आहे। अॼोको दौर आहे त मायूं परायो थियनि, पर हाणे छोकिरा पराओ थियनि था पिया। ॾाढी ॾुखी ॻाल्हि थी आहे कसम सां। रिश्ते वारी माई जेका आहे सो मुंहिंजी तारीफ़ करण में शुरू थी वई। चई कारोबार पंहिंजो अथव पर नंढो कारोबार आहे। घर पंहिंजो अथव पर बंगलो न आहे। गाॾी पंहिंजी अथव पर फटफटी।